बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशनदीन कौर जो मौजूब तूफ़ान जी एमरजेंसी जे हवाले सां लाइफ स्टॉक जानवरनि जी पालना वारे खाते बदीन पारां वेटनरी रिलीफ कैंप जो क़याम। तफ़सील मूजिब डॉक्टर अख्तर अली शाहानी डायरेक्टर लाइफ स्टॉक प्लानिंग एंड मॉनिटरिंग सिंध ज़िले बदीन में डॉक्टर मोहम्मद जुमन चांडियो डिप्टी डायरेक्टर बदीन जी ऑफिस जो दौरो कयो। हुन कंटेंजेंसी प्लान जो मुआइनो कयो, मौजूदा कैंपुनि बाबति पुछा गाछा कई, दवाउनि जी फ़राहमी जो जाइज़ो वरितो। डिप्टी डायरेक्टर लाइफ स्टॉक एनिमल हस्बेंड्री बदीन जे मेडिसन इंचार्ज एस.ए. मोहम्मद अली बोहर खे कैंपुनि खे मेडिसन ऐं वैक्सीन मुहैया करण बाबति हिदायतूं ॾिनियूं। डॉक्टर यासिन अवार्ड सूमरो फोकल पर्सन AAP प्रोजेक्ट खे ताउन करण ऐं वधीक हिकमत अमलीअ बाबति हिदायतूं ॾिनियूं। डॉक्टर अख्तर अली शाहानी यकीन ॾियारियो त हू इंस्पेक्शन ऐं निगरानी लाइ हंगामी सूरतहाल ताईं बदीन में मुसलसल रहंदो। हुन ज़िले बदीन जे मुख़्तलिफ़ एमरजेंसी रिलीफ कैंपुनि जो पिणु दौरो कयो, जिन में बदीन, सेराणी ऐं भोगड़ा मेमन में वेटनरी रिलीफ कैंपूं शामिल आहिनि। हुन कैंपुनि में मौजूदु दवाउनि वैक्सीन जे स्टॉक खे चेक कयो, रिकॉर्ड जो जाइज़ो वरितो ऐं लॻापियल टेक्निकल स्टाफ खे हिदायत कई त हुन मुश्किल वक़्त में मुतासिर माल वंदनि ऐं उन जी चौपाई जे इलाज ऐं वैक्सीन में मदद कंदा।